अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जी स्टार्ट असां तमामु हाईटेक तरीक़े सां कई आहे। असां हिकिड़ो डीजे जे आला मर्तबे ते फाइज़ थी चुका आहियूं हाणे, ऐं असां ऑब्वियसली हिकिड़े बैकग्राउंड म्यूज़िक सां स्टार्ट कई आहे जेका तव्हां नोट कयो हूंदो, हिकिड़ी नई innovation आहे। आहा, ज़बरदस्त। इहो मिड़ई असां थोरो शो ऑफ बि कयूं था असांजा जेके मिक्सिंग वारा स्किल्स केतिरा सुठा आहिनि। त इहा बेसिकली इनोवेशन ईअं आहे जीअं इंसान जॾहिं व्हील इन्वेंट कयो त ह्यूमन सिविलाइज़ेशन केॾो अॻियां पोइ हुनजे करे तरक़ी कई, केॾी इंस्ट्रूमेंटल इन्वेंशन हुई। तीअं ई तव्हां सम्झो त हीअ जेका असां इनोवेशन आंदी आहे इहा इक्विवेलेंट टू इन्वेंशन ऑफ व्हील आहे। ख़ैर, अॼु मूंसां गॾु नॉर्दर्न हेमिस्फीयर मां मौजूदु आहे राकेश, ऐं आऊं आहियां ओकाश जेको पंहिंजे घर मां पियो ॻाल्हायां। ऐं तव्हां सभिनी खे नई एपिसोड में वेलकम आहे। ऐं असांखे काउंट विसरी विया त कहिड़ी एपिसोड नंबर आहे, ऐं पर उनजो 26 एपिसोड आहे अॼु पंहिंजी आहे न कर। हा, पाण सिल्वर जुबली क्रॉस करे आया आहियूं। हाणे पाण जेको आहे न गोल्डन जुबली जी तरफ़ पंहिंजो रेस आहे। दिस इज बिग। माना 26 त माना पंहिंजो जेको फर्स्ट स्टेप आहे टुवर्ड्स गोल्डन जुबली। ऐं 26 अल्फाबेट्स हूंदा आहिनि अंग्रेज़ी जा। त पंहिंजो माना अगरि पाण अल्फाबेट जे थ्रू काउंट कयूं त पंहिंजो हाणे उहो टुपी वियासीं, ज़ेड खां टुपी वियासीं अॻियां नेक्स्ट में। त दिस इज सिग्निफिकेंट। सो अॼु आकाश पाण जेको टॉपिक सोचियोसीं, अॼु ॿ टे ॻाल्हियूं जेके पोयनि कुझु हफ़्तनि में थियूं आहिनि पाण हुनजे बारे में सोचूं पिया। ऐं हुनमें मतिलबु हिकिड़ी त ॻाल्हि इहा हुई जेको पाण वटि तिलोर जो जेको शिकार थिए पियो सिंध में, उनखे एड्रेस कयूं पंहिंजे कंहिं एपिसोड में। उन खां पोइ हिकिड़ो जर्नलिस्ट आहे नाज़िम जोखियो जे नाले सां, हुनजो क़त्ल थियो आहे पंहिंजी सदन सिंध में जुमशाई जे वेझो। हुनखे बि एड्रेस कयूं। हुनजे आसपास जेके ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, वरी पॉलिटिक्स बि आहे, उहा बि अची वई आहे। त वाई डोंट यू स्टार्ट अस ऑफ? तूं शुरू कर ॻाल्हि खे त इहो तिलोर जो शिकार जो इशू आहे छा? This is, I think it's very माना relevant ऐं काफ़ी momentous टॉपिक आहे। माना सिंधी रीसेंट हिस्ट्री खां पॉइंट ऑफ व्यू खां ॾिठो वञे, मुंहिंजे ख़्याल में त इवन ओवरऑल सिंधी जेका हिस्ट्री आहे हुन में बि काफ़ी मोमेंटस स्टेज आहे। पर आई थिंक इफ यू टॉक अबाउट हंटिंग त शिकार ऐं इन खां शुरू कयूं त जेको हुन रूट कॉज आहे त वधीक सही रहंदो। सो जेसि ताईं मुंहिंजी सम्झ आहे, अगेन मूंखे को बि शिकार में एक्सपीरियंस वग़ैरह कोन्हे, पर जैसे मुझे समझ आए त तलर या तलोर हिकिड़ो इंडेंजर्ड पखी आहे। उनखे हुबारा बस्टार्ड ईअं करे कुझु चवंदा आहिनि अंग्रेजी में, लैटिन नालो इहो अथसि। ऐं इहो जेसिताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो पाकिस्तान में ब्रीड कोन कंदो आहे। पाकिस्तान में ईंदो आहे, पोइ उतां खां वरी हली वेंदो आहे जिते जिते उहो ब्रीड। इनखे माइग्रेटरी बर्ड चयो वेंदो आहे, माना माइग्रेटरी बर्ड आहे। त इहो माइग्रेटरी बर्ड आहे। अच्छा, इहो IUCN जी हिकिड़ी रेड लिस्ट आहे जेके इंडेंजर्ड जानवर आहिनि उन्हनि जी, ऐं उन में ही वल्नरेबल आहे। माना उन रेड लिस्ट में बि वल्नरेबल आहे। माना इन सफ़ा इहो बेड़ो ॿुॾो पियो आहे बेसिकली इन पॉपुलेशन जे हिसाब सां। अपेरेंटली इन जो जेको गोश्त आहे उहो छा चवंदा आहिनि, एफ्रोडीजियक। एफ्रोडीजियक खे सिंधी में छा चवंदा? ॾिसी वठो। सिंधी में त ख़बर न आहे ट्रांसलेशन छा थींदसि। वायग्रा आहे, उनजो वायग्रा वारो इफेक्ट आहे, ठीकु आहे न। So it's an aphrodisiac. It's considered to be, आहे या कोन्हे biologically scientifically ख़बर कोन्हे, पर it's considered to be in Middle East ख़ासि तौर ते इन जो गोश्त जेको आहे सो एफ्रोडीजियक सम्झो वेंदो आहे। ऐं अरब्स इन में ख़ासि इन शिकार में ख़ासि तौर ते इंट्रस्टेड हूंदा आहिनि। ऐं त उहे ईंदा आहिनि पोइ सिंध में ऐं पाकिस्तान में ईंदा आहिनि जनरली। पोइ सिंध, बलोचिस्तान, पंजाब, इन्हनि जॻहियुनि ते जिते बि इहो पखी अचे थो
उते पोइ ही महिमान थी वेंदा आहिनि सिंधिया जेके वॾेरा आहिनि फ्यूडल्स आहिनि उन्हनि वटि महिमान थी अची वेंदा आहिनि पोइ फ्यूडल्स उनखे फुली माना होस्ट कंदा आहिनि उनखे फुली फैसिलिटेट कंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे प्रोवाइड कंदा आहिनि अपॉर्चुनिटी जंहिंमें ही वञी शिकार कनि खुलेआम त हिन जो हाणे एंटर थिए थो नाज़िम जोखियो जंहिं बेसिकली हुनजे प्रोफाइल मां या हुनजी जेका बैकग्राउंड मां पोइ जेके शयूं ख़बर पियूं त मां ख़बर पए थी हू हिकिड़ो एनिमल लवर हो पहिरीं खां ई फोटोज़ आहिनि जंहिंमें हू कुते जो इलाजु थिए पियो हुन सां गॾु सेल्फी पियो कढाए अपेरेंटली हू कुते खे पाण खणी वियो इलाज लाइ सो उहो को पंहिंजे घस तव्हां वियो पियो मोटरसाइकिल तां साम्हूं हिकिड़ो अहिड़ो ई हिकिड़ो अरब शेख हो शिकार जेको तलर जे शिकार लाइ आयल हो उनजी पजेरो सॼो रस्तो ब्लॉक करे बीठी हुई त हिन उनखे चयो त बाबा तूं गाॾी पासे कर ऐं वीडियो बि ठाही हुनजी त उन जेको अरब हो हुन बेसिकली हुनखे असॉल्ट कयो हुन खां फुरे वरितो मोबाइल हुन वापसि बि कई हिन बहरहाल उनजो जेको इहो वीडियो आहे इहो बि हिन शेयर कयो सोशल मीडिया ते ऐं बिकॉज़ हिनखे पाण खे बि इहो सही कोन लॻो त तलर जो शिकार थिए हिन वॉज अगेंस्ट दैट त हुनखे उन लाइफ में हुनखे कयो ऐं पोइ हिनखे थ्रेट्स आया त माना इलाही स्ट्रॉन्ग लैंग्वेज में थ्रेट्स आया उन फ्यूडल खां जेको जंहिं हुन पर्टिकुलर अरब खे होस्ट पे कयो माना अरब वञी हुन फ्यूडल खे ॿुधायो ऐं पोइ हुन फ्यूडल जेको आहे सो हुनखे ट्रेस डाउन कयो ऐं उहो हुन ते 100 टाइम्स वधीक माना कड़की पियो हुन मथां लॉन्ग स्टोरी शॉर्ट हिन भाउ हिन जो जेको भाउ आहे नाज़िम जोखियो जो उनखे बि हुन अप्रोच कयो ऐं पोइ हुननि चयो वाह हिन तूं पंहिंजे भाउ खे वठी करे अचु असांजे फार्म हाउस ते ऐं उन फार्म हाउस में अकॉर्डिंग टू हिज ब्रदर उते जेको सो हुननि जो प्राइवेट जेल्स वग़ैरह बि आहिनि उते बहरहाल ही विया ऐं उते हिननि खे हिनखे टॉर्चर कयो अकॉर्डिंग टू हिज ब्रदर जेको हयाती आहे उनजे हिसाब सां माना उनजो अगरि पाण विटनेस अकाउंट खणूं त उन चयो त उते हुनजा प्राइवेट जेल्स आहिनि ऐं उते हिनखे नाज़िम जोखी खे टॉर्चर कयो वियो ऐं पोइ टॉर्चर करण खां पोइ बि हिनखे चयो वियो त बाबा तूं हाणे वञ हिनखे राति ई असां वटि रहंदो ऐं सुभाणे तूं खणी वञिजांइ अच्छा, ये सरदार जेके आहिनि उन्हनि हिन जे भाउ खे इलाही कॉन्फिडेंस में वठी चयो त बाबा तूं असां ते ट्रस्ट कर, असां कुझु कोन कंदासीं। ही उन ट्रस्ट जे बेसिस ते पंहिंजे नंढे भाउ खे वठी आयो हुते ऐं पोइ हुनखे छॾे उहो हली वियो। ऐं राति जो अपेरेंटली इट टर्न्स आउट त हुन ते इलाही टॉर्चर थियो आहे नाज़िम जोखी ते, लेकिन अपेरेंटली न क्लियरली हुन ते इलाही टॉर्चर थियो आहे, एक्सट्रीम लेवल जो टॉर्चर थियो आहे। ऐं उन में जेके ॻाल्हियूं पोइ हितां हुतां खां हाणे हिन जो को सोर्स मूं वटि कोन्हे, पर आई थिंक माण्हू 2+2 करे त माण्हू ख़बर पवंदी त इहे ॻाल्हियूं ज़रूरी कोन्हे ग़लति हुजनि। उहे इहे आहिनि त हिन खे बेसिकली प्रेशराइज़ कयो वियो त तूं माफ़ी घुर ख़ासि तौर ते अरब खां या वॉट एवर, त हिन जो त आई वॉज ऑन राइट, आई एम नॉट गोइंग टू डू दैट। त उन जे बेसिस ते हिन ते टॉर्चर अञा वधीक थियो टिल द पॉइंट जो हू बेसिकली डाइड। पोइ उनजूं ॾाढियूं माना उनजी जेका रिपोर्ट JPMC ऑटोप्सी रिपोर्ट कढी उहा बि ॾाढी माना पढ़ण इलाही ॾुखी आहे उहा रिपोर्ट, ठीकु आहे न। उहा माना जेका न्यूज़ आइटम आहे उहो पढ़ण इलाही ॾुखियो आहे, एतिरो उन ते टॉर्चर थियो। सो उनखां पोइ बिफोर ही कुड उनजो प्लान इहो त हिनखे खणी करे असां ॿाहिरि गली में उछलाए छॾींदासीं, पर बिफोर दैट कुड हैपन के ॿार उनखे ॾिसी वरितो त उन वञी करे ॿियनि खे ॿुधायो त पोइ एम्बुलेंस आई, छिपाई एम्बुलेंस हुनखे उनजे फार्म हाउस मां रिकवर कयो उन बॉडी खे। त दैट माना उनखे वधीक एविडेंस अची वियो त उन ते ई माना जॾहिं जो बॉडी बि जेको आहे डिस्पोज न कई हुई हुतां एम्बुलेंस अची वई, हुतां उनखे खणी आई, हुतां उनखे खणी वई। एक्ज़ैक्टली जिन इहो कयो हो उहे माना जिन ते इन जो इल्ज़ाम आहे उहे हिकिड़ो सिंध जो MNA आहे, हिकिड़ो सिंध जो MP आहे, हिकिड़ो पाकिस्तान जो MNA आहे, ॿई भाइर आहिनि ऐं दे आर अपेरेंटली वेरी वेरी वेल कनेक्टेड, ठीक है न। अख्तर मैंगल ऐं ॿिया चांडिया आहिनि या ॿिया बि माण्हू आहिनि त हुन सां इलाही स्ट्रॉन्ग कनेक्शन आहिनि। त इहो माना डेविड वर्सेस गोलियात वारो सिचुएशन थी वई आहे। जो हमरा मरी वियो आहे उहो एॾो माना बेवस आहे जो उनखे जेको सो हिकिड़ी हुन सिंपल वीडियो ठाही, उन करे ही हैड टू लूज़ हिज लाइफ
ऐं हुन पासे माना अल्टीमेट पावर जेको आहे उहा पैसो बि आहे पावर बि आहे त डेविड वर्सेस गोलियत सो या दैट्स द सिचुएशन बट जनरली इहो हिन जो रूट कॉज ऑब्वियसली शिकार आहे ऐं शिकार सिंध अच्छा पाकिस्तान जो हुन में फाइनल पॉइंट पाकिस्तान जी गवर्नमेंट जो हुन में इहो पॉइंट ऑफ व्यू आहे शिकार जेको आहे सो लीगल आहे दैट हैज़ टू हैपन ऐं इवन दो ही इंडेंजर्ड स्पीशीज़ आहिनि इन ते केस बि हलियो पहिरीं ऐं इन ते उनखे बैन बि कयो वियो इन पर्टिकुलर जानवर पखी जे शिकार खे ऐं पोइ उन बैन खे वरी पोइ रिवर्ट बि कयो वियो सो या इन जो हिकिड़ो ॿियो पहलू आहे जेको पॉलिटिक्स आहे ही जेको एमपी आहे ही पीपल्स पार्टी जो एमपी आहे त हिन वक़्तु ताईं पीपी जो छा रिस्पॉन्स रहियो आहे हिन मामले में पीपी जो रिस्पॉन्स मूंखे तव्हां ट्विटर वग़ैरह ताईं ख़बर पए थी मोस्टली या माण्हुनि सां ॻाल्हाइण मां त उन मां पीपी मां हिन जी माना के टॉप लीडरशिप मां कंहिं बि मर्डरर्स जी मज़म्मत कोन कई आहे माना या इन मर्डर जी मज़म्मत कोन कई आहे ओपनली अची करे माना इहो चवनि त बाबा ही जेको सो अक्यूज़्ड आहिनि एविडेंस इलाही ओवरवेलमिंग आहे उते लठूं बि उन्हनि जे घरां ई उन फार्म हाउस मां लठूं बि उन्हनि रिकवर कयूं आहिनि जेकियूं जिन सां टॉर्चर कयो वियो ऐं त बहरहाल हिन nobody has made a statement against this nobody has made a statement against शिकार ऐं जेका MPA MNA ये they are still both brothers are members of PPP they have not been kicked out of PPP ठीक है they have not been made to resign or you know छो जो हाणे हिन सां सिचुएशन इहा ठही वई आहे जो छो जो हिननि जो हाणे कोर्ट केस हलनि पिया ऐं छो जो इहो एतिरो सीरियस मामलो आहे एट द सेम टाइम हू MP MNAs बि आहिनि त लॉजिक या बेसिक लॉजिक आहे या त they will use their influence to get out of this जेका कहाणी रही आहे पंहिंजी वॾेरनि जी जेका आहे डेकेड्स खां यही कहाणी रही आहे त उहो इस्तेहसाल कंदा आहिनि माण्हुनि जो ज़ुल्म कंदा आहिनि माण्हुनि ते पोइ जेको आहे कंहिं न कंहिं नमूने सां निकिरी वेंदा आहिनि पावर यूज़ करे निकिरी वेंदा आहिनि हा बिल्कुलु ईअं ई थींदो आहे हिन दफ़ा थोरो ज़ाहिर आहे हिन दफ़ा रिएक्शन माण्हुनि जो बि डिफरेंट रहियो आहे ऐं हींअर सोशल मीडिया आहे जेका हिननि कैलकुलेशन में कोन आंदी पर जेको माना प्योर माण्हू फिलोसॉफिकल या लॉजिकल पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसे त these people are accused they are in a court case and one of them has been jailed the other one is running away from police ठीक है ना by FIR में पर they are still MNAs and MPAs and that's a huge contradiction माना हिकिड़ो elephant in the room इहो आहे लीगली ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे इख़लाक़ी तौर ते पीपल्स पार्टी हिननि खे कढी सघे थी पंहिंजी रैंक्स मां हा न इस्तीफ़ा वठी सघे थी पर लीगली हिननि खे कोई हिन वक़्तु न आहे जेसिताईं हे कन्विक्ट नथा थियनि ठीकु आहे न ऐं कन्विक्ट थियण लॻंदो टाइम ठीकु आहे न पाकिस्तानी कोर्ट सिस्टम पंहिंजो टाइम वरितो ठीकु आहे कन्विक्शन में ईंदा लॻी वेंदा महीना या साल हिननि जो प्लान मां सम्झां थो जेको पैटर्न हिस्टोरिकली मां ॾिठो आहे उहो इहो हूंदो त हाली हर को माण्हू गरम लॻो पियो आहे तूं असां बि ॻाल्हायूं था पिया हिन बारे में ठीकु आहे सोशल मीडिया ते बि ॻाल्हि आहे हिकु ॻाल्हि 6 महीना ॿिए हिन ॻाल्हि खे गुज़री वेंदी कोर्ट में केस हलंदो पियो मवाली वेठो हूंदो मज़े सां कंहिं जेल में हली जेल में VIP वारे कंहिं सेल में वेठो हूंदो 6 महीना खनि गुज़री वेंदा पोइ हिनखे जेको आहे का बेल मिली वेंदी पोइ भले केस हले पियो डेकेड हले पियो केस बेल मिली वई पोइ ॻाल्हि ख़तमु केरु पोइ ॿधंदो बाबा हिनखे इहा मां पेसिमिस्टिक साउंड थो कयां पियो हा उन्हनि जी कैलकुलेशन इहा हूंदी हा मतिलबु दिस इज़ द प्ले बुक राइट त बाबा ठीकु आहे हाली ॻाल्हि गरम आहे हाली PP बि चवंदी बाबा ॻाल्हि ॿुधो थोरो तव्हांखे बर्दाश्त करणो पवंदो कुझु टाइम लाइ जेसिताईं ॻाल्हि थधी थिए माण्हू थधा थियनि वरी माण्हू तो मां जॾहिं ॻाल्हि विसरी वेंदी असांखे असांजी लाइफ जेका इंटरवीन कंदी पोइ चवंदा ठीकु आहे असांजी ॻाल्हि वई हिकिड़ो हुयो नाज़िम जोखियो वीचारा ज़ुल्म थियो पर ज़ुल्म त रोज़ वरी नओं को ज़ुल्म अची वेंदो वरी हुन पासे ध्यानु हूंदो पंहिंजो वरी नाज़िम जोखियो सां जेको ज़ुल्म थियो उहो पाण खे विसरी वेंदो वरी ॿिए ज़ुल्म में कढो हूंदासीं पाण अपैरेंटली हींअर राइट नाउ माना पंहिंजे त हाणे माना हींअर हाणे अचनि थियूं इहे ॻाल्हियूं अटेंशन में पर हींअर राइट नाउ 3 या 4 केसिस आहिनि जेके डायरेक्टली फ्यूडल मर्डर्स फ्यूडल्स मर्डर कया आहिनि ठीकु आहे हिकिड़ो ही थियो
हिकिड़ो आहे उमेर बाब चांडियो, उन जी फैमिली खे शायदि मारियो, मूंखे वधीक डिटेल ख़बर कोन्हे। हिकिड़ी वरी रिसेंटली ॿी छोकिरी आहे, उहा बि उत्तर वारे पासे परसंत वारे पासे, उनखे गोलियूं हणी करे मारियो वियो। त हींअर राइट नाउ बेसिकली 3 केसिस अहिड़ा हलनि पिया, ऐं टिनी में माना सेम जेको जीअं तूं डिस्क्राइब कयो न, बिल्कुलु इहो ई अप्रोच आहे। हाणे थोरो बुनियादी शयुनि जी तरफ़ हलूं। चलो हिकु त ॿ टे ॻाल्हियूं त इहे न्यूज़ वारियूं ॻाल्हियूं आहिनि न, पाण थोरो बुनियादी मसइलनि जी हिकु ॿ जेके बसर आहे हुनजो हिकु ॿ तहनि खे हटायूं, थोरो अंदरि हलूं बसर में, ठीकु आहे न? सही आहे। मथी लेयर खे हटाए करे अंदरी लेयर्स ते हलूं बसर जी में। मूंखे रोअण थो अचे, पर हलूं था। सॉरी यार, ॻाढ़ो बसर आहे, ॻाढ़ो बसर आहे, बसि इहा ठीकु आहे। मूंखे के शेफ ॿुधायो त अगरि तव्हां गैस जो चुल्हो जेको आहे न उहो ॿारे, ठीकु आहे, उहो ॿरे पियो फ्लेम, ठीकु आहे, उन मथां भले दगड़ी न हुजे, उन पासे में तव्हां बसर कटींदो, तव्हांजे कड़े वखी में पाणी कोन ईंदो। अच्छा, टेम्परेचर ते हो कंदो। अच्छा, ईअं इंटरेस्टिंग। ख़ुदा खे ख़बर आहे, शायदि उहो इवापोरेट थियनि था, अलाए छा। त इहो मूं हिकिड़ो 2 दफ़ा कयो, पोइ हाणे अलाए प्लेसिबो अलाए छा, पर मूंखे वाकई कोन आया लुड़क। इहा ॻाल्हि आहे। चलो टांडा भरंदड़ हुजनि न, टांडा भरंदड़ हुजनि न, भाई हुजो पोइ कोन ईंदा। हाणे टांडा भरिया पिया आहिनि पाण ॿिन्हिनि जा, इन सिचुएशन में मेटाफर फिट थो थिए पियो। त हलूं अंदरि, लुड़क बग़ैर हलूं। त यार हिकु त ॻाल्हि इहा आहे त केतिरी असांजी हालत आहे असांजे मुल्क सां, जिन इलाइक़नि मां पाण आया आहियूं, जो उते हाणे असांखे रेंटल लैंड करणो थो पए शिकार जे लाइ शेखनि खे, त असांखे कुझु माल मिले, या असां हिननि जे फेवर में अचूं। त हे हाल आहे। त असांजे लैंड्स ते अची करे तव्हां शिकार कयो, असांखे थोरो माल ॾियो, असांजी थोरी का नवाज़िश कयो, या मे बी असांखे इंट्रस्ट फ्री $3 बिलियन ॾेई छॾियो स्टेट बैंक वटि रखण जे लाइ, ठीकु आहे न? इहा हालत थी आहे मुल्क जा, जो पाण हिननि माण्हुनि जी फेवर्स जी या हिन माण्हुनि जी नज़रनि में थोरो एस्टेब्लिशमेंट बि जेको आहे हिन बारे में उन्हनि सां लाइंड अप आहे, फेडरल गवर्नमेंट बि लाइंड अप आहे, ठीकु आहे न? माना इहा मुल्क जी सूरत पंहिंजी जेका लेवरेज आहे न, एज़ अ मुल्क या एज़ अ माण्हू, एज़ अ पीपल, इहा अची वञी बची आहे। पाण खे हिन शेखनि खे अची करे शिकार करायूं था त पंहिंजी गाॾी हले थी पई। Yeah, that's right. Even though they are endangered species, उन्हनि जो तमामु ख़तरनाक ताईं। हा, endangered हुजनि न हुजनि, endangered जी त ॻाल्हि ई न आहे, मतिलबु सची ॻाल्हि आहे। पंहिंजा सिंधी बि कंदा हूंदा कि शिकार हिन जानवर जो करण वारा, मां बरोबरु पाण न कनि था, बिल्कुलु कनि था, पर उहे रहिया त पइनि न हुते। न पर उनखे कोर्ट माना कोर्ट उनखे लीगलाइज उन जे लाइ नथी करे न, लोकल्स लाइ नथी करे, कोर्ट लीगलाइज करे थी उन्हनि जे लाइ। हा, ख़ासि तौर ते फेडरल गवर्नमेंट उडान में ख़बर लॻी पई आहे त फेडरल गवर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स मां नोटिफिकेशन थो अचे, उहो फॉरवर्ड थो थिए हर सूबे ॾे, त बाबा हिननि माण्हुनि खे, वाइल्ड लाइफ खाते वारनि खे चवनि था त हिननि खे इजाज़त ॾियो, असांजो नेशनल इंटरेस्ट जो मसइलो बणिजी वियो आहे, त हिननि खे इजाज़त ॾियो। मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स मां मतलब नेशनल इंटरेस्ट इते कोन्हे त असां पंहिंजा एटमी असां बचायूं, या असां पंहिंजी बॉर्डर सिक्योर कयूं, या जेके इकोनॉमिक ग्रो कयूं, या इकोनॉमिक ग्रोथ कयूं, या अची हिते अची नेशनल इंटरेस्ट फाथाऊं। हा, हिते अची फाथो आहे। मतलब दिस इज द लेवल। या हिकिड़ो बुनियादी मसइलो आहे मुल्क जो लेवरेज कान्हे बची काई बि। अच्छा उनजी वरी हाणे ॾिस न केतिरो माना ब्लेटेंटली ऐं केतिरो बेशर्मी सां हिनखे इहे एक्सपाउंड कनि था। हिननि जो जेको गवर्नर आहे, ठीकु आहे, गवर्नर स्टेट जो माण्हू आहे न, चीफ मिनिस्टर त माण्हू अवामी आहे, ऐं हू गवर्नर इज़ मेंट टू बी टू रिप्रेज़ेंट स्टेट। उहो आयो ताज़ियत ते, ऐं ताज़ियत ते जिथे आयो ताज़ियत करे उते प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, ऐं हुन द होल पॉइंट ऑफ नाज़िम जोखियो स्ट्रगल ऐं हुनजी अल्टीमेट डेथ इहा ई हुई त हुन हिन शिकार खे रोकियो पिए, हुनखे चैलेंज कई उते बीह करे उनजे माना ताज़ियत वारे टाइम ते, एट दैट वेरी मोमेंट ही सेज़ त शिकार त बिल्कुलु परफेक्टली फाइन आहे, को मसलो ई कोन्हे, माना हुनजी सॼी जेका स्ट्रगल हुई उहो टोटल वेस्ट हुई। हा, हुनखे नलिफाई करे छॾियो न, सॼो नलिफाई करे छॾियो। चलो पाण हिकिड़े मिंट लाइ जेकॾहिं हाणे हिकिड़ी त ॻाल्हि इहा थी त
बाबा बे मुल्क जो हाल आहे, ठीकु आहे न. ॿी ॻाल्हि इहा आहे जो पंहिंजो जेको रूल ऑफ लॉ जो जेको सिस्टम आहे न, उनजी इहा हालत आहे. हिकिड़ी त इंटरनेशनल हैसियत थी वई न, मुल्क जी इंटरनेशनल हैसियत छा आहे. हाणे थोरो अंदरि ॾिसूं, अंदरि निज़ाम हले कीअं थो पियो. रूल ऑफ लॉ जी इहा हालत आहे जो हिकिड़ो वॾेरो हू हिकिड़ो माण्हू वीडियो रिकॉर्ड करे अपलोड करे चुको आहे ऑलरेडी त मां ॾे धमकियूं अचनि थियूं पियूं. पब्लिक रिकॉर्ड में आणे चुको आहे त मां ॾे फलाणे माण्हू मूंखे धमकी ॾिनी आहे या माण्हुनि खे ॿुधायो हूंदे. उन खां पोइ बि न अगवा करे उनखे पंहिंजे फार्म हाउस में वठी करे उते उनखे टॉर्चर करे मारे थो पियो उहो वॾेरो. उतो उनजी बाडी बि वञे थी. को क्लीनअप जो बि कोई ख़ासि जंहिंखे जिन ध्यानु नथो ॾिए पियो. माना उनजे ज़हन में इहो आहे त मूंखे कुझु थियणो ई न आहे. माना उन ॾाढे जी लट खे 4 मथा आहिनि. उहो इहो सोचे वेठो आहे. ठीकु आहे न, 2 मथा त ठीकु आहे न, 4 मथा आहिनि. ठीकु आहे न. हू पंहिंजो पाण खे एॾो ॾाढो थो सम्झे जो माना एतिरी हालत आहे रूल ऑफ लॉ जी. सम्झी पियो ॻाल्हि खे. छो त जेका डिसरिगार्ड जंहिं तरीक़े सां थियो आहे रूल ऑफ लॉ, उनखे जेकॾहिं पाण ॾिसूं त अॼु जी तारीख़ में अवेयरनेस माण्हू अख रखंदा आहिनि त यार, वॾेरा बि अख रखंदा आहिनि त यार थोरो ध्यानु कयूं, थोरो लिकाए कयूं, थोरो हल्को हथ रखूं. हीउ जेको आहे तॾहिं त हिन ते एंटी टेरर जो बि क्लॉज माण्हू चवनि पिया त लॻणु घुरिजे. हिन छा कयो जो ॾिस न, टेरर इज़ डिफाइंड एज एनी एक्ट, अहिड़ो को एक्ट हुजे जेको माण्हू में फियर पैदा करे छॾे जो हू पंहिंजूं नॉर्मल जेके कॉन्स्टिट्यूशनल फ्रीडम्स आहिनि उहे एक्सरसाइज न करे सघे. ठीकु आहे न. टेरर जो मक़सदु इहो आहे. 9/11 में इहो थियो ऐं ॿियनि जॻहनि ते इहो थियो. त हिन में हिन जो मक़सदु ई इहो हो त हिन जो अहिड़ो मिसाल ठाहिजे जो ॿिए कंहिंजी हिमत बि न थिए नेक्स्ट टाइम हिन टाइप जो कमु करे जेको माण्हुनि जो आम फ्रीडम आहे. माना गॉड गिवन राइट आहे, अलाह साईं जो ॾिनल हक़ आहे माण्हुनि खे, ऐं स्टेट बि ॾिए थी कॉन्स्टिट्यूशनली. हिन बेसिकली छा कयो त जॾहिं ते इहो माना बच थी न, त हिन जल्दी जल्दी वञी पंहिंजो पाण खे वञी माना जमा कराई पुलिस स्टेशन में. दिस इज़ व्हाट ही डिड. त जीअं FIR माना उन ते वधीक सोच न वञे उनजे पोयां, छो जो शुरू में त इलाही डस्ट हुई न, त हिन पंहिंजे तरीक़े सां FIR वञी वकीलनि खे घुराए ऐं कटाए छॾी. ठीकु आहे न. उन FIR में एंटी टेरर जो क्लॉज आहे ई कोन. हाणे वकील जेके आहिनि दे आर डूइंग रियली गुड फाइट. बाय द वे जेके वकील आहिनि न, जेको पैनल आहे उहो काफ़ी क़ाबिल ऐं काफ़ी कमिटेड आहे. एंड दे आर नॉट लाइक people are paying money like donations etc to the family, हुनजी जेका नाज़िम जोखी जी फैमिली आहे. पर वकीलनि खे त केरु कुझु कोन थो ॾे. दे आर फाइटिंग लाइक फॉर फ्री, जेका वॾी ॻाल्हि आहे. ऐं दे आर डूइंग गुड. त पोइ हाणे दे आर फाइटिंग तो हिन खे एंटी टेरर में विझो जेको एज फॉर दैट रीज़न जेको तव्हां ॿुधायो न, त हिन एॾे माना टोटल डिसरिगार्ड सां कयो, जंहिंजो पार्ट ऑफ रीज़न डिसरिगार्ड जो इहो हो त माण्हुनि में एतिरो डपु फैलिजी वञे त असां एॾा स्ट्रॉन्ग आहियूं ऐं तव्हां हेॾा वीक आहियो. माना हिनखे गबर थियणो, हुनखे गबर थियणो, गबर वारो जीअं गबर जी हूंदी न, गबर. हा हुनखे थियणो भाउ हुजे माण्हुनि खे. बिल्कुलु. हा गब्बर वारो हुनजो बिल्कुलु स्टाइल गब्बर वारो ई हो. ऐं उहो बि टार्चर करण में माना माण्हुनि जो टार्चर कंदो, ॿाहूं कटे छॾींदो. ठीकु आहे न. पर उनखे कॾहिं बि उन्हनि जेको सो इन लेवल ताईं आम माण्हू खे खणी करे इन टाइप जो टॉर्चर कंदे कोन ॾेखारियो. ॿाहूं कटण हिकिड़ी शइ आहे, पर ही त नेक्स्ट माना हिन में गब्बर पाण जेको आहे न सो माना गब्बर हीरो थी वञे. हिन सिचुएशन में गब्बर हुजे हा न, पाण खे हीरो ॾिसण में अचे हा. ऐं अमिताभ बच्चन फर्श थो थी वञे हा. माण्हू त उहो हुजे ई कोन आहे. गब्बर हिन में हीरो थी वञे हा. ही जेका फिल्म आहे न, हिन में माना गब्बर जो बि माना नेक्स्ट लेवल हो. हा मिड़ी पाण लाइट मूड में थोरो तिखियूं ॻाल्हियूं करण जी कोशिशि था कयूं पिया. दुख त पाण ॿिन्हिनि खे ॾाढो आहे हिन ॻाल्हि छो जेका ॻाल्हि थी आहे. ऐं मां थोरो डार्क ॻाल्हियूं बि कयां पियो. पर छा ख़्यालु आहे तुंहिंजो पर्सनल ओपिनियन छा आहे हिन मां? को खड़ित निकिरंदो का ॻाल्हि जस्टिस या इंसाफ़ को मिलण जो को आहे चारो, या तुंहिंजो पर्सनल ओपिनियन छा आहे? अच्छा यार, हाणे दिस इज़ वेरी वेरी गुड क्वेश्चन. मुंहिंजो जेको पर्सनल ओपिनियन आहे न, उहो आउं तोखे थोरो पंहिंजो ऑब्ज़र्वेशन ॿुधाईंदुसि. मुंहिंजो पर्सनल ओपिनियन. ठीकु आहे. जॾहिं हीउ सॼो किसो शुरू थियो तॾहिं सभिनी इहो पियो चयो त हिन कुझु बि कोन थींदो. सही आहे. पोइ हिन ते FIR कटिजी, पोइ हीउ जेल में वियो. चऊं हाणे बि कुझु कोन थींदो, नथिंग विल हैपन. ठीकु आहे.
पोइ इन ते केस हलियो, पोइ ही FIR खे वरी अमेंड करे हिन जो जेको वॾो भाउ MNA आहे उनखे बि FIR में विधो वियो। हाणे माण्हू चवनि पिया मे बी थोरो कुझु थींदो पर वरी थींदो कुझु कोन, ठीकु आहे न। हिकिड़ा अहिड़ा आहिनि, हिकिड़ा ॿिया आहिनि जेके चवनि था त लेट्स डू आवर बेस्ट, जेको पाण कमु करियूं पिया उनमें पाण पंहिंजो बेस्ट कयूं, हिन खे जेतिरो अॻियां हिन किसे खे वधाए सघूं था टुवर्ड्स जस्टिस हिन खे खणी वञूं। मुंहिंजो पर्सनल ओपिनियन इहो आहे त ही हिकिड़ो लैंडमार्क मूवमेंट आहे पंहिंजे मॉडर्न सिंध जी हिस्ट्री में, सिंधी मॉडर्न हिस्ट्री में इहो वाटरशेड मूवमेंट आहे। मूंखे नथो लॻे त ॾिस न उमेर वारो चांडियो वारो किसो थियो कुझु आई डोंट नो हाउ मेनी मंथ्स अगो या साल पहिरीं, त आउं त ट्विटर ते एतिरो नॉइज़ में थियो ई कोन हो। हिन टाइप जी जेका हाइप आहे, हिन टाइप जी जेका सिचुएशन आहे, उन में त केरु जेल बि कोन वियो हो, कुझु हिन टाइप जो किसो थियो ई कोन हो कॾहिं बि। हिन दफ़ा न रुॻो हू जेल में विया आहिनि, पर जेको सो हिकिड़ी सिचुएशन इहा थी जो ही जेको MP आहे इहो जॾहिं कोर्ट में आयो त MP जेके हामी हुआ उन्हनि नारा हणणु शुरू करे छॾिया MP जे फेवर में। त जेके वकील हुआ बार एसोसिएशन वारा उन्हनि सभिनी उनजे अगेंस्ट में नारा हणणु शुरू करे छॾिया ऐं उनखे माठ बि करायूं। ऐं पोइ वकीलनि चयो त हाणे हिन खे छो जो ही जेको सो थ्रेटनिंग थी विया आहिनि, नारा बारा हणनि पिया माना हाणे थ्रेटनिंग थी, इन करे हिन खे हथकड़ी ॿधणु घुरिजे, त उनखे पोइ हथकड़ी बि उन बेसिस ते ॿधी वई। सही आहे। त अच्छा उन सां गॾु ॿियो बि इहो पिया त जेके सिंध जेको कराची जी सिंध हाई कोर्ट जी आई थिंक जेका सेशन कोर्ट जी बार आहे, वरी सिंध हाई कोर्ट जी बार आहे ऐं ॿियो सुप्रीम कोर्ट, इन सभिनी जिन ॿारनि ॿार जेके वकील आहिनि उन्हनि चयो आहे त हिन खे असां सज़ा ॾियारींदासीं। दे आर ऑल सेइंग दिस, उन्हनि पब्लिकली इहो स्टेट कयो आहे। जेका फेडरल गवर्नमेंट आहे उन चयो असां JIT ठाहींदा, जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम ठाहींदासीं हिन ते। सही आहे। हा हुनजा ज़ाहिर पंहिंजा बि मफ़ाद आहिनि, उहे NTPP आहिनि ऐं वॉट नॉट। NTPP बि आहिनि, उन्हनि खे थोरो इहो शिकार वारी ॻाल्हि ते जेको आहे पर्दो विझणो हूंदो कंहिं न कंहिं नमूने, भाई ॻाल्हि अॻिते न वधे घणी पॉलिटिकल मसइलो थी हा थी न। पर इहे सभु शयूं जेके आहिनि उहे थियनि पियूं, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिकिड़ो किताब मूं पढ़ियो सिस्टम्स बाइबल, हुन में चयूं त हुन में हुन चयो त पर्पस ऑफ अ सिस्टम इज़ वॉट एवर इट कैन बी यूज़ फॉर। अगरि हिकिड़ी कुर्सी आहे पर तव्हांखे मथे चढ़ी करे बल्ब हणणो आहे त उहा कुर्सी वेहण जे लाइ कोन्हे, हुनजो कमु आहे तव्हां मथे जी बल्ब हणो, ठीकु आहे। या ॿियो जेको चवणी आहे अंग्रेज़ी में त पॉलिटिक्स इज़ द आर्ट ऑफ पॉसिबल, जेको बि थी सघे थो, जंहिंमां जेको कमु निकिरे थो, अल्टीमेटली अगरि गोल अचीव थिए थो त इट्स प्रोग्रेस, ठीकु आहे न। पोइ कीअं बि थिए, ठीकु आहे न, हुनजा मफ़ाद हुजनि हुनजा मफ़ाद हुजनि, कीअं बि थिए, पर माना फुड़ो फुड़ो तलाउ थी वञे, पर एज़ लॉन्ग एज़ दिस इज़ मेकिंग प्रोग्रेस त इट्स अ गुड थिंग। हा हिनखे हाईजेक कोन्हे थियणु ॾियणो, छो जो जेका PP ऐं PTI जे विच में या हुनजे उन्हनि जहिड़नि में हिनखे यूज़ कोन्हे थियणु ॾियणो, ठीकु आहे न। उहो जेको सो मोमेंटम ज़्यादा मेंटेन रखणो आहे। But I think this is watershed. I think this is something new. This is something unprecedented. It's not my opinion. Actually, unprecedented is proving माना इहो लॻे पियो ईअं आहे, ठीकु आहे न। हाणे MNA जेको आहे उहो ऑन द रन आहे, MPA जेको सो जेल में आहे, त ATC क्लॉज डिस्कस थिए पियो, जज डिसाइड कंदो त हुनखे लॻंदो ATC क्लॉज या न, JIT ठही वई आहे। So, but what do you think? तोखे छा लॻे? मां पंहिंजो सिनारियो तोखे अॻु में ॿुधायो छा थींदो, जेको आहे हीअ ॻाल्हि हली गरम थींदी, कुझु महीननि खां पोइ ॻाल्हि थधी थी वेंदी, पोइ ॻाल्हि हुनखे बेल करे छॾी था। आई थिंक दैट्स आई मीन पेसिमिस्टिक ॻाल्हि आहे, पर ठीकु आहे, गोड़ थियो आहे गोड़। पर मां हिन ॻाल्हि जो मूंखे हिन ॻाल्हि ते एतबार करण जी अञा दिलि नथी थिए पई त पाकिस्तान या सिंध में ख़ासि तौर ते का जस्टिस जी या प्रोविजन ऑफ जस्टिस जी, इंसाफ़ जी माना फराहमी जी को इन्फ्लेक्शन पॉइंट आयो आहे। माना मूंखे नथो लॻे त अहिड़ी का ॻाल्हि थी आहे। दिस इज़ इहो अॻे अख़बारुनि में थींदो, हाणे ट्विटर ते थिए थो पियो। अॻे अख़बारुनि में त सुर्खियूं लॻंदियूं, माण्हू अवेयर थी वेंदा कंहिं इशू जे बारे में, कुझु टाइम हल्दी ॻाल्हि अॻिते हली वेंदी। छो त
ॾिस न सोशल मीडिया छा थी करे आउटरीच जेका आहे न उहो उनखे कॉज़ करण में सोशल मीडिया सुठी इंस्ट्रूमेंटल आहे न कंहिं बि इशू जे बारे में आउटरीच तव्हांखे वधाइणी हुजे न सोशल मीडिया जा जेके एल्गोरिथम आहिनि न उहे फाइनली ट्यून्ड इन आउटरीच खे बाहि ॾियण में उनखे फ्यूल करण में ठीकु आहे न पर जेसि ताईं तव्हांजा सिस्टम्स चेंज थींदा न फंडामेंटल तेसि ताईं माना ऐं सिस्टम छा आहे रूल ऑफ लॉ कानून आहे कानून अप्लाई थिए पूरे नमूने मतिलबु उहो कमु आहे जनरेशन उहो उन ते लॻंदा डेकेड्स उहो माना हिकु केस सां चेंज न थींदो सिंध जी पुलिस जो कोई ख़ासि रिफॉर्म न थी वेंदो सिंध में जेके कोर्ट्स हलनि थियूं पियूं उन्हनि जो कोई ख़ासि रिफॉर्म न थींदो हिकिड़े केस सां हाली टेंशन आहे फ्लड लाइट खुलिया पिया आहिनि कैमराज़ आहिनि त थोरो माण्हू थोरो सही नमूने सां बिहेव कंदा पर जीअं ई थोरी अटेंशन डिस्पर्स थींदी ॻाल्हि हुते हुते फंडामेंटल रिफॉर्म न ईंदो this is my pessimistic view of the situation of I wish मां तो वांगुरु सोचां जीअं तूं सोची पियो तयारी न का चेंज ईंदी पर I didn't say change ईंदी मोचो इहो डिफरेंट आहे but I see what you mean ठीकु आहे पर हाणे हिनखे छो न इन पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसो ई न त छा चेंज ईंदी या कोन ईंदी maybe that is an irrelevant question maybe the question is forget about the question I think how about if we see how this goes how this pans out पंहिंजा preconceived notions हिकिड़े पासे रखी let's assume माना as safely as we can but let's assume that this will reach इहो सॼो किस्सो आहे पंहिंजे लॉजिकल कंक्लूजन ते पुॼंदो जेका हिननि जी मुक़ररु सज़ा आहे हिन क़तल जी उहा उन जे ॾोहारियुनि खे मिलंदी ठीकु आहे न लेट्स इहो पाण इहो अज़्यूम करियूं ऐं पाण हिनखे पुश कंदा रहूं जेसि ताईं हली सघूं था सही आहे पोइ ॾिसूं छा थो थिए माना irrelevant of whether इंसां हू थींदो या just जीअं चवंदा आहिनि न live in the moment हींअर छा पियो थिए हींअर उनजो हा ठीकु आहे हा न इन ॻाल्हि में मां तोसां बिल्कुलु 100% एग्री थो कयां हीअ केस साम्हूं आयो आहे हिनखे कंहिं न कंहिं कंक्लूजन जी तरफ़ वठी वञणो पवंदो ऐं हुनमें पाण जेके ॿजणाऊं ऐं जेके चार माण्हू पाण खे ॿुधंदा आहिनि हुन पॉडकास्ट खे जेकॾहिं पाण कुझु करे सघूं हुन बारे में त वाह वाह भली ॻाल्हि करणु खपे छो न करणु खपे I think माना करणु खपे या हा इहो बि आहे पर I think it doesn't matter छा सां चेंज ईंदी या कोन ईंदी I think that is not a right question to ask at this moment हींअर इहो सोचणु त सां चेंज ईंदी या कोन ईंदी न आहे बसि इहो आहे त हींअर छा थिए पियो छा हिन मोमेंट में जस्टिस डिलीवर थिए पियो कोन पियो थिए राइट नाउ हुननि जा छा काउंटर एक्शन काउंटर कीअं कंदा पाण ई कीअं कंदासीं दैट उहा जेका टेक्टिकल गेम आहे स्ट्रेटेजी जे बारे में हींअर सोचणु आई एग्री हिन केस में भले हिननि खे अगरि सज़ा मिली बि वई न फ्यूडलिज़म ख़तमु कोन थींदो ठीकु आहे न फ्यूडलिज़म एज़ इट इज़ रहंदो जेका पेसिमिस्टिक बि कोन्हे ऑप्टिमिस्टिक कोन्हे इट्स अ फैक्ट ठीकु आहे न को वॾेरा पंहिंजी ज़मीनूं कोन ॾेई छॾंदा पर हिन पर्टिकुलर केस खे ई माण्हू ॾिसे इहो ई माना हिन खां वधीक मथे न सोचे त आई थिंक दैट इज़ द राइट वे टू व्यू इट ऐं जेसि ताईं एंगर ऐं मूवमेंट जो जेको सुवालु आहे कि मूंखां माना ॿिए माण्हू बि इहा पॉइंट रेज़ कई त हुन चयो त इहो जेको सो आउटरीच ऐं एंगर आहे इहा त आउटरीच ऐं एंगर हुई जॾहिं बेनज़ीर जी डेथ थी हुई ठीकु आहे न तॾहिं दैट वॉज आउटरीच ऐं एंगर प्योर हीअ जेका आहे सा इट्स बिकमिंग अ मूवमेंट वेरी ग्राउंड अप वेरी माना स्पॉन्टेनियस क़िस्म जी हिकिड़ी मूवमेंट जो पई शिकिल माना अर्ली स्टेज मूवमेंट आहे इहा एंगर जेका आहे न सा हिन में ॾिस न गारियूं एतिरियूं कोन यूज़ थी आहिनि हिननि खे माण्हू गारियूं ॾियनि जीअं माण्हू पाकिस्तान खे बि गारियूं ॾिनियूं जॾहिं बेनज़ीर डेथ थी हुई सिंधियुनि पाकिस्तान खे गारियूं पई ॾिनियूं हिन में गारियुनि जो यूज़ घटि आहे ऐं हिन में हुनखे कीअं हेल्प कजे हुते कीअं कजे इहे ॻाल्हियूं वधीक पियूं थियनि सही आहे छा थींदो हाणे छा थींदो हू छा कंदा असां छा कंदासीं वकील कीअं ऑर्गेनाइज़ थी विया पियो पाण खे हुननि स्टेटमेंटूं ॾेई छॾियूं राइट इहे सभु शयूं जेके आहिनि सेट बिकम ऐं हिन जो हाणे ॾिस न थोरो बिल्डअप आहे थोरो हिन जो ॾिस न पहिरीं कुझु मोमेंटम आहे जेको हुनखे कैरी करे पियो जेको पहिरीं खां एग्ज़िस्टिंग आहे जेको बेरिया टाउन वारो बेरिया टाउन में जेको सभु कुझु थियो हो
उहो बि हिन ईअं थियो जो सोशल मीडिया ते प्रेशर ठहियो ऐं वकीलनि चयो त बाबा असां गॾु आहियूं ऐं हुननि फाइट कयो ऐं वकील खटी विया हुनमें वकील एक्चुअली सक्सेसफुली परफॉर्म कयो. हाणे दे आर राइडिंग दैट वेव ऐं हेॾा सोशल मीडिया वरी उअं ई माना त अलाइन थियो आहे. सो इट इज़ डिफरेंट. माना हीअ जेको आहे न, सो जीअं माना हिकिड़ो सम्झो वॾी को दीवार आहे, हुनखे हिकिड़ो धिको ॾिनोसीं त हुनमें कोन थियो, वरी माना पर हुनजो छो मोमेंटम ठही वियो, ॿियो धिको अञा वधीक पावरफुल हूंदो. ठीकु आहे, पर उन धिके ॿियो धिको आहे उनमें मे बि दीवार में करे, पर इहो सोचणु त दीवार हिन धिके में कोन करे थी लाइ आई शुड गिव अप. न, उहो तव्हां ॾियो, न त टियों, न त चोथों, न त पंजो, कोन को झटको ईंदो जंहिंमें पंहिंजी का फौज वोज आहे कोन, मुक्ति बहिनी पंहिंजी आहे कोन जो पाण में रिफॉर्म आणियूं. पाणखे इन तरीक़े सां कमु कढणो पवंदो. सिंधी माण्हू बाबा, सिंधी माण्हू. चलो इज़े यार, तुंहिंजी ॻाल्हि ऑप्टिमिस्टिक आहे. हिन ऑप्टिमिस्टिक नोट ते कंक्लूड कयूं था पिया. आई गेस मां परेड ते रेन नथो कयां पियो अॼु. ठीकु आहे. ऐं ॿी का वेंदे वेंदे का ॻाल्हि करणी हुजे त न, अरे यार स्टार्टिंग म्यूज़िक वारो सीन ॾाढो भलो थी वियो पंहिंजो. चलो हिनखे कंटिन्यू कंदा हिन ट्रेडिशन खे. बाक़ी हिकु न वधीक खां वधीक हिनखे जेको आहे सो इंक्लूड करणो पवंदो हिन म्यूज़िक वारे सीन खे न. न, इट वाज गुड कन्वर्सेशन. थैंक्स फॉर टेकिंग टाइम. ऑफ कोर्स यार. चलो वरी पोइ कठाऊं सदाईं गॾु. ओके.